कायम। वहदहू ला शरीक लहू इहो विहाइज वीर सतें जे हाराए हंध तुंहिंजो ही पाणा चवंदई पीर बरे जाम जन्नत जो। जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी बरी जिन बारी आऊं न जीअंदी उनरे वेही वेरागिन जो मूं ॿेॾी ॿुधम हाल उन्हनि जा धागा धूड़ बकलिया जागो टा सवाल तिन ॼाणी जटाऊं छॾियूं चोटा चङी चाल वेचारा वजूद जी कन न कंहिंसां ॻाल्हि नांगा थियो निहाल लिखा भुणन लोक में। ये बाक मुक़द्दस मजलिस 11वीं शरीफ़ जी आहे। अल्लाह जे महबूब वली पीराने पीर बादशाह दस्तगीर महबूब सुबहानी गौसे समदानी शहबाज लावकानी कुतुब रब्बानी अशाह अब्दुल कादिर जीलानी रदी अल्लाह ताला अन्हो जी याद में मल्हाई पई वञे। अक़ीदतमंदनि ॻोठ खारीअ जे मुनाक़िद कई आहे। जीअं मजलिस भलारी ऐं इन मजलिस जे अंदरि वरी क़ुरान शरीफ़ जो जॾहिं इफ़्तिताह थियो त सम्झो 4 चंड लॻी विया। हिकिड़ी त मजलिस बाबरकत आहे ऐं पोइ उन मजलिस जे अंदरि जेकॾहिं क़ुरान शरीफ़ नंढड़ा बच्चा पंहिंजी प्यारी ज़बान सां जेकॾहिं क़ुरान शरीफ़ शुरू कनि त पोइ इन मजलिस जे बारे में छा चई सघूं पाण। हुज़ूर बादशाह बगदादी पीरान पीर दस्तगीर रज़ी अल्लाह ताला अन्हो पंहिंजी पूरी उम्र क़ुरान शरीफ़ पढ़ियो ऐं पढ़ायो। क़ुरान शरीफ़ पढ़ियो ऐं पढ़ायो सारी ज़िंदगी। पाण संदन बारे में अचे थो त पंहिंजी ज़मीन हुई उनमें हर हलाइण जे लाइ विया हुआ। हर हलाइण जे लाइ विया हुआ। ढगे मथे अॻे ढगनि गॾनि मथे ॾागनि मथे हर जोटींदा हुआ त ढगे मथे हर बदलो ऐं पाण हर जे पुठियां हलिया थे। आवाज़ आयो हातिफ़ी आवाज़ आयो ओ अब्दुल कादिर असां अव्हां खे हिन कम जे लाइ न पैदा कयो। आवाज़ आयो पाण आवाज़ ॿुधी बीह रहिया। ढगे हर खे उते ई छॾियऊं हली घर आया। पंहिंजी वालिदा खे ॻाल्हि कयूं त अहिड़े नमूने मूं आवाज़ ॿुधो आहे। वालिदा उम्मुल ख़ैर हज़रत फातिमा रहमहुल्लाह ताला अलैहा पाण उन ई वक़्तु जेको आहे सो फरमायो यकीनन जो सही आहे। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो तोखे ॿिए कम जे लाइ मोकिलियो आहे। बहरहाल पाण पूरी ज़िंदगी क़ुरान शरीफ़ पढ़ण ऐं पढ़ाइण में गुज़ारे सारी ज़िंदगी पंहिंजी ज़ाहिरी सारी ज़िंदगी क़ुरान शरीफ़ पढ़ण ऐं पढ़ाइण में गुज़ारे छॾियो। सो बहितरीन मशगलो ऐं बहितरीन जेको कमु आहे ऐं कमु करण वारा जेको आहिनि उन मंझि हिन आसमान जे हेठि हिन ज़मीन जे मथे क़ुरान शरीफ़ पढ़ण पढ़ाइण वारनि खां को बि मथे न आहे। क़ुरान शरीफ़ उहो किताब आहे जंहिंजे मुंड में ख़ुदि इहो किताब फरमाए थो। रब तबारक व तआला जल्ल शानहू जो ही कलाम आहे। कोई भी किताब हुजे थो न उन किताब खे जॾहिं असीं खोलियूं था ॿिए कंहिं किताब खे त उनजे शुरू में लिखियलु हूंदो ही किताब मूं बारीक बीनी सां ॾाढे तकवुदो सां ज़बरदस्त कोशिशनि सां महिनतनि सां लिखियो आहे। अञा बि अगरि कुझु ग़लतियूं हुजनि त पढ़ण वारा उन ग़लतियुनि जो निशानदेही करे ऐं असांखे मुतला कनि त असीं इंशाअल्लाह आईंदा एडिशन में उहे ग़लतियुनि जी उन ग़लतियुनि जी तसहीह कंदासूं। उन ग़लतियुनि खे साफ़ कंदासूं। हाणे अॻिले दफ़े इहे ग़लतियूं न हूंदियूं उन किताब जे अंदरि
कोई भी मुसन्निफ जॾहिं किताब तहरीर करे तो उनजे मुंड में ये लफ़्ज़ लिखे थो कंहिं बि किताब खे तव्हां खोले ॾिसो यानी को बि किताब ग़लतियुनि खां महफ़ूज़ नथो थियो सघे उनजे अंदरि भले थोड़ियूं न सही पर ग़लतियूं ज़रूर हूंदियूं ग़लतियूं उन मंझि हूंदियूं ई हूंदियूं हिन आसमान जे हेठि हिन ज़मीन जे मथे सिर्फ़ हिकिड़ो ही किताब आहे जंहिं किताब जे शुरू में उन किताब जे मालिक ऐं जंहिंजो कलाम आहे उन इहो फरमायो ज़ालिकल किताब ला रैब फीह ही उहो किताब आहे जंहिंजे अंदरि ग़लती ते छा हुजे ग़लती जो शक बि न आहे हिन किताब जे अंदरि कंहिं बि ग़लती जी कोई गुंजाइश ई न आहे जेकी कुझु आहे उहो हिकदमि सही आहे ऐं अॻिते अल्लाह जो कलाम फरमाए थो हुदल लिल मुत्तक़ीन फीह हुदल लिल मुत्तक़ीन ऐं ही उहो किताब आहे जंहिंजे अंदरि डिॼंदड़नि लाइ ख़ौफ़ खाइण वारनि लाइ अल्लाह खां डिॼंदड़नि लाइ हिदायत आहे ही उहो किताब आहे जंहिंजे अंदरि हिदायत आहे कंहिंजे लाइ मुत्तक़ीन जे लाइ परहेज़गारनि जे लाइ जेके अल्लाह खां डिॼनि था उन्हनि जे लाइ हिन किताब जे अंदरि हिदायत आहे ऐं पोइ अॻिते अल्लाह जे कलाम फरमायो मुत्तक़ीन आहिनि केरु उहे हिदायत याफ़्ता आहिनि केरु उन जूं निशानियूं बयानु फरमाए थो अल्लज़ीन आमनू उहे जन ईमान आंदो बिल ग़ैब मथे ईमान आंदो अण ॾिठे ईमान आंदो उहे मुत्तक़ीन आहिनि जंहिंजी पहिरीं निशानी ही आहे जो उन्हनि ईमान आंदो आहे यकीन कयो आहे एतक़ाद रखियो आहे कहिड़ी शइ मथे उन मथे जंहिंखे ॾिठो ई न आहे असीं कहिड़ी शइ मथे यकीन रखूं था असीं दुनिया जे अंदरि जेकॾहिं कंहिं शइ जे बारे में ॼाणूं था त ॼाणूं था ऐं पोइ मञूं था मौल साहब ख़लीफ़ो मोहम्मद यूसुफ कादरी उनखे असीं ॼाणूं था मौल साहब बहितरीन आलिम आहे ख़लीफ़ो आहे ॼाणूं था ऐं हिन ॻाल्हि में त असांजो यकीन आहे त मौल साहब सचो इंसान आहे उहे आहिनि उहे ईमान रखनि था पर अण ॾिठे ईमान रखनि था पर अण ॾिठे अल्लज़ीन आमनू उहे ईमान रखनि था हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीन आमनू बिल ग़ैब उहे मुत्तक़ीन ईमान रखनि था कहिड़ी शइ मथे जंहिंखे ॾिठो ई न आहे भला ईमान जा जुज़ कहिड़ा आहिनि पहिरीं ऐं ॿियनि अंबिया किराम बि जॾहिं ऐलान कयो त अल्लाह मथे ईमान आणियो पंहिंजे उम्मतियुनि खे जा अल्लाह मथे ईमान आणियो तॾहिं उन्हनि खां सवाल थियो त अल्लाह कहिड़ो जंहिं पैदा कयो आहे तॾहिं सवाल थियो नबियनि खां अवां ॾिठो आहे जवाब न ॾेई सघिया एतिरो ई जवाब ॾेई सघिया जो उनखे ॾिसी नथो सघिजे कहिड़ो जवाब ॾेई सघिया नथा उनखे नथो ॾिसी सघिजे अल्लाह के महबूब नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम बि जॾहिं ऐलान फरमायो त ईमान आणियो अल्लाह मथे क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इन्नी मुहम्मदुर रसूलुल्लाह पाण इहो ऐलान फरमायो त नाहे कोई महबूद सिवाय अल्लाह जे ऐं बेशक आऊं उनजो सच्चो रसूल आहियां पाण जॾहिं ऐलान फरमायूं तॾहिं सवाल थियो त तव्हां अल्लाह खे ॾिठो आहे कहिड़ो सवाल थियो अल्लाह खे अव्हां ॾिठो आहे जवाब मिलियो हाओ कहिड़ो आहे चई छा चवां कहिड़ो आहे अहिड़ी शइ ई कोन जंहिंजो मिसाल ॾियां असांखे कोई पुछे फलाणी शइ तो ॾिठी आहे हा कहिड़ी आहे हुन जहिड़ी आहे दुनिया में जेकॾहिं कंहिंजे सूंहं जे बारे में पुछियो फलाणो माण्हू तो ॾिठो आहे फलाणो असांजो मुर्शिद तो ॾिठो आहे अल्लाह जो वली तो ॾिठो आहे कि हा कहिड़ो आहे त अहिड़ो आहे जहिड़ो चंड शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैह फरमायो चंड खे त चंड चवाई हक़
जे मठी मूर न भाई कॾहिं उबरे तोखे आऊं हक़ चवां जेकॾहिं तोखे मठी लॻे त भले लॻे तूं कॾहिं नंढड़ो उभरी थो सनड़ो ऐं कॾहिं चोॾहीं जो वरी पूरो पको हुजे थो तूं पूरे जहान खे रोशन करीं थो पर या त तुंहिंजी सारी रोशनी जेकॾहिं भेड़ी कजे त मुंहिंजो जेको महबूब आहे उनजे पेर जो जेको तलवो आहे उनजे बराबरि पर नाहे पदम पिरियां जे पेर में इहो उन बराबरि पर नाहे तो असीं मिसाल ॾियूं था महबूबन खां पुछियो वियो अवां चओ था अल्लाह हिकु आहे अवां ॾिठो आहे त हा कहिड़ो आहे छा चवां कहिड़ो आहे रब तबारक व तआला जल शान हू ज़ात उहा आहे जंहिं जहिड़ी का शइ न आहे उहो सूरत खां पाक आहे उहो शक्ल खां पाक आहे उहो जिहाद खां पाक आहे उहो ज़माने खां पाक आहे उहो मकान खां पाक आहे उहो ही तमाम असां जूं ज़रूरतूं आहिनि मकान मंझि हुअण वक़्त मंझि हुअण कंहिं ॾिस मंझि हुअण ही असां मख़लूक जूं चीज़ूं आहिनि रब तबारक व तआला जल शानहू इन्हनि तमाम जेको आहे सो क़ाइदनि खां पाक आहे उहो इन्हनि खे पैदा करण वारो आहे ज़माने खे पैदा कंहिं कयो आहे अल्लाह मकान खे पैदा कंहिं कयो आहे अल्लाह जिहाद खे पैदा कंहिं कयो आहे अल्लाह उनखे कंहिं बि पैदा न आहे कयो उहो अल्लाह आहे उहो ख़ालिक़ आहे उन जहिड़ो को बि न आहे जंहिंजो मिसाल ॾेई सघिजे वो अल्लाह तबारक व तआला जल शानहू बेमिसल आहे उन जो किताब बि बेमिसल आहे सुभान अल्लाह बेशक उन जी सिफ़त आहे उन जी वसफ़ आहे ऐं कुरान शरीफ उन रब तबारक व तआला जल शानहू जो कलाम आहे ज़ालिकल किताब ला रैब फीह ही उहो किताब आहे जंहिंजे अंदरि को बि शक न आहे शक इहो बि न आहे जो ही किताब सचो ऐं यकीनी आहे ऐं इहो बि शक इन में बि शक न आहे थी अल्लाह जो किताब आहे इन बारे में बि कोई शक न आहे अल्लाह जे किताब हुअण में न शक आहे न किताब हुअण में शक आहे न अल्लाह जे किताब हुअण में शक आहे न हिन किताब जे अंदरि शक आहे शक जी कंहिं पासे को गुंजाइश ई न आहे जॾहिं बि अल्लाह तबारक व तआला जल शानहू अंबिया किराम मोकिलिया जेको बि नबी आयो उन नबीअ जे दौर में जेका शइ उरूज मथे हुई उन ही हिसाब से उन नबीअ खे मौजज़ा अता कया विया मुंहिंजी ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कजां जहिड़े नमूने हज़रत मूसा अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं तशरीफ़ वठी आया त हज़रत मूसा जे दौर में सिहर ऐं जादू उरूज मथे हो नोड़िन पाचो न त नोड़िन मंझां पियो नांग बनाए नोड़ी उन मंझां पियो नांग बनाए ऐं उन टाइम अहिड़ो ई मामलो हूंदो हो त हज़रत मूसा खे अल्लाह तबारक व तआला जल शानहू जेको मौजज़ो अता कयो इन ई हिसाब सां हो जॾहिं फिरआउन टोटल जादूगर इकट्ठा कया ऐं पोइ उन जादूगरनि जेको रंडूड़ी नोड़ी नाखे त उन मुंहिंजा नांग थियो वञे हलियो हज़रत मूसा खे हुकुम थियो मुख़्तसर अर्ज़ पियो करियां इख़्तिसार सां त तूं लठ खे उछल हज़रत मूसा वटि असा मुबारक हुई न पाण रब जो हुकुम थियो आहे मूसा तूं असा खे नाख हज़रत मूसा जी अच्छा असा लठ मुबारक खे जीअं मैदान में नाखी तो वॾो अय्यदहा बणिजी वियो वॾो ज़बरदस्त नाग बणिजी वियो ऐं उन वारा टोटल नाग ख़तम थी विया जादू ई जेके हुआ उहे पूरा ख़तम थी विया ज़बरदस्त अल्लाह तबारक व तआला जल शानहू हज़रत ईसा खे जेको मौजज़ो अता कयो उहो इन ई हिसाब से हो पाण जेकॾहिं कोड़ी मथे हथ रखनि जंहिंखे कोड़ थियल हुए फौरन शिफ़ा याद थी वञे जहिड़े बि बीमार मथे पाण हथ रखनि उहो फौरन शफ़ा याद थी वञे मिट्टी जी मुठ भरे फूंक ॾींहुं तूं पखी थी उड़ी वञे ये हज़रत ईसा जो मौजज़ो ये मिसाल जे हिसाब सां जेको आहे सो तमसीलन सिर्फ़ ॿी नबियुनि जो ज़िक्र कयो अल्लाह तबारक व तआला जल शानहू हर नबीअ खे अलॻि अलॻि मौजज़ा अता फरमाया ऐं उन जे दौर में जंहिं शइ जो उरूज हो उन हिसाब सां मौजज़ा में
महबूब जे दौर में छा हो, यानी असांजो आका तशरीफ़ वठी आयो तॾहिं छा हो। हूअं त जहां तारीख था ज़ुल्मत कदा था सख्त काला था, कोई परदेस क्या निकला कि घर घर में उजाला था। बुरो हो सब बंभोर अची आरियाणी उझारियो, तॾहिं छोरियूं बि छोरण सिखियूं जॾहिं पुनल कया पोर। लाथो सॼे लोक तां हाड़े दणी होर, आयो जो अतोर जंहिं ॾुखियूं ॾिख विहारई। ये सब चीजूं हुयूं, पर हिकिड़ी शइ जो उरूज हो उन वक़्त में। अरब हूअं त बदवी हुआ, अरब जाहिल क़ौम हुई, उन वटि को वॾो इल्मु या वॾी जेको सो ज़बरदस्त को तरक़ियूं न हुयूं। उन जे बावजूदि उन्हनि वटि ज़बरदस्त शइ हुई, हिकिड़ी हुई ज़बान। कहिड़ी शइ हुई? ज़बान। ज़बान जा उहे धनी हुआ, ॻाल्हाइण जा पूरी दुनिया में उन वक़्तु उन जो को मिसाल न हो। ज़बरदस्त फसाहत ऐं बलागत सां ॻाल्हाईंदा हुआ। उन जी ज़बान पूरी दुनिया में छायल ज़बान हुई अरबी उन वक़्त में। ऐं उन ज़बान जे अंदरि उहे शाइरी कंदा हुआ। हर माण्हू शाइर हूंदो हो, एॾो ज़बान जो हर माण्हू अदीब ऐं एॾो फसीह बलीग हूंदो हो जो जंहिं वक़्त में जहिड़ी ॻाल्हि में ॻाल्हाए शाइराना अंदाज़ सां ॻाल्हि कंदा हुआ। कोई बि ॻाल्हि करणी हुजे त शाइराना अंदाज़ सां जवाब ॾे। के माण्हू पंहिंजे दौर में अहिड़ा गुज़रिया आहिनि, सिंधी ज़बान जा बि माण्हू गुजारत ऐं शाइराना अंदाज़ सां जवाब ॾियनि, जेके शाइर क़ाबिल हूंदा, पर हू लखनि में को हिकिड़ो। ऐं अरब में उनतान अहिड़ो हाल हो जो जंहिंखे पुछो उहो शाइर, जंहिंसां ॻाल्हि करे उहो शाइर। ऐं वॾा वॾा शाइर त हू त ज़बरदस्त में फ़ख्रु कंदा हुआ पंहिंजी ज़बान मथे। तॾहिं अरब खां अलावा जेके पूरी ज़मीन ऐं पूरे ख़िते जा माण्हू आहिनि उन्ही खे हू अजमी चवंदा, यानी गूंगा आहिनि। छा चवंदा? गूंगा न ॻाल्हाए नथा सघनि। अरब पंहिंजी ज़बान मथे एॾो फ़ख्रु कंदा हुआ जे बसि असीं जा आहियूं, ॿियो को बि न आहे। पंहिंजी ज़बान में शाइर शाह अब्दुल लतीफ़ बिडाई रहमतुल्लाह ताला अलैह, हज़रत शाह अब्दुल रहीम गिरोड़ी, वॾा वॾा शाइर थी लंघिया आहिनि ज़बरदस्त सिंधी ज़बान जा। ऐं उर्दू ज़बान में आशिक़नि जे सरदार हज़रत आला हज़रत इमाम अहमद रज़ा रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजी जेको आहे सो आशिक़ाना शाइरी सां पंहिंजे दौर खां पोइ पूरी जेको आहे सो अहले ज़बान खां हैरान करे छॾियो। मुल्के सुखन की शाही तुमको रज़ा मुसल्लम, मुल्के सुखन की शाही तुमको रज़ा मुसल्लम। जिस पंहिंजे महबूब आहे जो खालिक जो कलाम आहे, जॾहिं बादशाह जो कलाम आहे त हू कलामनि जो बादशाह आहे। रब तबारक व तआला जल शानहू पंहिंजे महबूब खे अहिड़ो कलाम अता कयो, अहिड़ो कलाम अता कयो जो दुनिया हैरान आहे। उनखां अॻे कोई कलाम अहिड़ो हो न, का किताब अहिड़ो हो न, को बयान अहिड़ो हो, ऐं न क़यामत तक थी सघे थो। सुभान अल्लाह। बेशक हू किताब